मोमिनन जी मां सैयदा तैयबा ताहिरा अफीफे कायनात मरियम इस्लाम अम्मा आयशा सिद्दीका दरवाजे ते आई। दरवाजो ठोकाई, नबी सी फरमायो मन बिल बाब, केरा दरवाजे ते? अर्ज कन लगी या रसूल अल्लाह आयशा। नबी सी फरमाए मन आयशा, आयशा केरा? अमां खबर है अम्मा आयशा ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरमियान केड़ो रिश्तो आहे? अम्मा आयशा नबी साईं जी छा थींदी आहे बाबा? नबी पाक जी घरवारी आहे, असां मोमिनन जी मां आहे। सुभान अल्लाह। नबी पाक जी घरवारी आहे, असां जी छा आहे अदा? मां आहे। असां जी हकीकी मां खां भी वधीक अम्मा आयशा सिद्दीका रसूलुल्लाह जी उम्मत जे मथां मेहरबान आहे। सुभान अल्लाह। महबूबन फरमायो केरा? अर्ज कन लगे या रसूल अल्लाह आयशा। मुझे हबीब फरमायो आयशा केरा? अर्ज कन लगे या रसूल अल्लाह अबू बकर जी न्याणिया। मुझे हबीब फरमायो अबू बकर केरा? मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जडे ये अल्फाज आमना जे लाल अदा फरमाया, अम्मा आयशा सिद्दीका डिजी वैया डोड़ंदी भजंदे हजरत अबू बकर जे दरबार में आया। अर्ज कन लगी अब्बा जान अज मुझे हबीब जे मथा का कैफियत तारिया का हाल तारिया जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे भी नथा सुञाणन, अवां खे भी नथा सुञाणन। हजरत अबू बकर सिद्दीक मुझे महबूब जी दरबार में आयो आ, सलाम अर्ज कया। मुझे महबूब सलाम जो जवाब दिनो आ। अर्ज कन लॻो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह थोड़ी देर पेरी अवां जे तबियत जे मथा का कैफियत तारी हुई, का हाल तारी हुई, अवां मुखे भी न पे सुञातो, मुझे न्याणी आयशा के भी न पे सुञातो। मुझे हबीब फरमायो अबू बकर प्यारा यार मुझी जिंदगी में अड़ा भी लम्हात ईंदा आहिन, एड़ियूं भी घड़ियूं ईंदियूं आहिन जो मां बराए रास्त पंहिंजे रब सां महव कलाम हूंदो आहियां। उन वक्त में मुखे पंहिंजी ज़ात जो भी पतो न हूंदो आहे। बराए रास्त मां रब्बुल आलमीन सां कलाम कंदो आहियां। जॾहिं इहो ॻाल्हि नबी सी फरमाए त हज़रत अबू बकर सिद्दीक ख़ुशी मां झूमण लॻा ऐं पाण करीम उथी भी रहिया। जॾहिं उथी बीठा त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अबू बकर सिद्दीक हीअं कुलनि खां झले करे पंहिंजे सीने सां मिलाए छॾियो। सीने सां मिलाए मुंहिंजे महबूब फरमाया अबू बकर मुंहिंजे सीने में जेके भी उलूम हा उहे तमाम उलूम मां मोहम्मद मुस्तफा तुंहिंजे सीने में पलटाए छॾिया, सुभान अल्लाह, तोखे ॾेई छॾिया आहिनि। लेकिन अबू बकर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजां, एतिरनि इल्मनि जे बावजूद भी कॾहिं इहो न सोचजां त मां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम के ॾिसां रसूलुल्लाह केर आहे। या अबा बकरिन लम यारिफनी हकीकती गैर रब्बी। ओ अबू बकर मुझी हकीकत के अल्लाह रब्बुल आलमीन का सवा को बियो समझी ही न थो सके, सुभान अल्लाह। तो मां छा आहियां? मेराज वारी रात जॾहिं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिब्रील खां पुछियो हो जन्नती लिबास पाए करे, जन्नती पटका पाए करे, जन्नती मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो लिबास ज़ैब तन फरमाए करे मुझे हबीब करीम जिब्रील खां फरमाए त जिब्रील तो भी जमाना ॾिठा न भला ॿुधा मां मोहम्मद मुस्तफा जहिड़ो हसीन तोखे किथे नज़र आयो? सुभान अल्लाह। जिब्रील जो जवाब ऐं उन जी तर्जमानी पंजे ठठे जे मशहूर मारूफ हज़रत क़िबला सैयदी व मुर्शिदी साईं पीर गुलाम जिलानी शाह जिलानी फरमाई। त जिब्रील छा अर्ज़ कयो? अर्ज़ करण लॻो सूंह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम। सूंह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम।
या रसूल अल्लाह हुस्न जी तव्हांजे मथां इंतहा आहे हुस्न तव्हां ते ख़तम आहे महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजो अरबी ढोल हिक पासे उन्हनि सभिनि जो बोल हिक पासे मुंहिंजे अरबीअ जो मुर्क हिक पासे याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलेखा हुई हिकड़ी यूसुफ जो घुंड खोल हिक पासे मुझे अरबीअ जो मुर्कन हिक पासे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मां अर्ज कर रहे हुअसि त अब्दुल वाहिद बिन ज़ैद के ख्वाब में रसूलुल्लाह ज़ियारत करा मुझे हबीब करीम फरमायो अब्दुल वाहिद तुझे पारे में मुझो हिकड़ो गुलाम वफात करे वियो आ गुस्ल भी दे कफन भी दे नमाज़े जनाजा पढ़ाए मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जॾहिं अल्लामा अब्दुल वाहिद बिन ज़ैद उन गरीब वट आया तो वो तो फासिक फाजिर गुनाहगार हो जंहिंमां घर वारा बेज़ार रिश्तेदार बेज़ार हा गुनाहन गंदन करतूतन जी वजह सां पर साईं जो हुक्म थियो आ गुस्ल ॾियणो पियो कफन ॾियणो पियो नमाज़े जी जनाजा नमाज पढ़ाए करे कब्रिस्तान में दफन करे ॿी रात मुझे साईं जी दरबार में इल्तिजाओ करे सुतो आ या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ही त गुनाहगार हो बदकार हो पर मुझा हबीब हिन जी केड़ी अदा तोखे पसंद आई आ मुझे महबूब फरमायो अब्दुल वाहिद गुनाहगार हो बदकार हो पर जॾहिं सुम्हंदो हो मां मुस्तफा ते 500 मरतबा दुरूद पढ़ी करे सुम्हंदो हो जॾहिं हिन जे आखिरी वक्त आयो मां अल्लाह जी दरबार में हिन जे गुनाहन जी माफ़ी वठी छॾी आहे मां अल्लाह ताला खां इन जा गुनाह माफ़ फरमाया आहिनि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अदा जेको थकी पियो सो हथ मथे खणे मूंखे साईं महमूद फरमाए तो 3 घंटा तकरीर करणी सुभान अल्लाह पर तव्हां इन सुभान अल्लाह ते 3 घंटा तकरीर कोन थींदी साईं सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो अल अखिल्ला यौम इज़िन बअदुहुम लिबअद अदुव्वुन इल्लल मुत्तकीन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ इंसानो खबरदार अल अखिल्ला ही तवाजा खलील अवाजा दोस्त अवासा मोहब्बत करने वाला अवासा मोहब्बत जो दावाओं करने वाला जदे कयामत जो ॾियारो थींदो हिक बे जा दुश्मन बनजी वेंदा हिक बे जो साथ छॾे वेंदा केर भी कंहिंजी मदद जे लाइ कोन ईंदो आलम तखय्युल में अर्ज़ कयो वियो या रब्बल आलमीन तुंहिंजे हबीब करीम जो फरमाना जेको अल्लाह जे लाइ दोस्ती रखे अल्लाह जे लाइ दुश्मनी रखंदो क़यामत जे ॾियारे उनखे अर्श अज़ीम जो सायो मिलंदो मौला दुनिया जो दोस्तियूं ख़त्म थी वेंदियूं भला पोइ कंहिंसां दोस्ती रखूं कंहिंसां असां नीही निभायूं जेको दुनिया में बि कमु अचे आख़िरत में बि कमु अचे मुंहिंजे रब पाक इरशाद फरमायो इल्लल मुत्तकीन जेके मुंहिंजा वली बाना आहिनि जेके मुंहिंजा प्यारा बाना आहिनि जेके मुंहिंजा महबूब बाना आहिनि उन जे दरबार में हलिया मां बि उते आहियां तूं बि उते हलिया ये मुत्तकी बाना दुनिया में भी साथ निभाईंदा त आखिरत में भी नहीं निभाईंदा अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो मुत्तकीन सां दोस्ती रखो ऐं अजो को ही प्रोग्राम उन जो आहे जेको मुत्तकीन जो सरदार ऐं सरवान
महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज लामकानी महबूब सुबहानी। ख़बर थी महबूब सुबहानी छो चइबो आहे? सुभान अल्लाह। उन जे करे चइबो आहे पाण अञा दुनिया ते आया न। हज़रत अबू साले जंगी दोस्त रहमतुल्लाह ताला अलैह फरमान पिया मां सुतो पियो आहियां ख्वाब में मूंखे रसूलुल्लाह जी ज़ियारत नसीब। सुभान अल्लाह। ऐं महबूबन करीमन फरमायो त अबू साले तोखे मुबारक हुजे, अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात तुंहिंजी पुश्त में उन मर्द मोमिन मर्द कलंदर खे रखियो आहे जेको मां मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन खे नई जान अता फरमाईंदो, दीन खे ज़िंदगी ॾींदो। वो मुंहिंजो भी महबूब आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जो भी महबूब आहे। सुभान अल्लाह। ऐं शहबाज़ लामकानी जंहिंजी परवाज़ लामकान ते हुजे। किथे? लामकान। लामकान जी माना का जगह न हुजे, पां वेठा आहियूं मकान ते वेठा आहियूं, पर महबूब सुबहानी जी उते परवाज़ आहे जिते को मकान ही न आहे। मदीने जे मीर फरमायो मेराज जी रात जॾहिं मां अल्लाह जे फज़ल सां अर्शन जा दौरा करे रहियो हुयुसि। अबा किथे जा? अर्शन जा दौरा। मदीने वारे साईं जो मेराज किथां शुरू थियो? मके पाक खां। ओ किथे मुल्क मदनीअ जो किथे ला मकान आ, उते जल्द पहुंचण मुंहिंजे मोहम्मद जो शान आ। ओ किथे मुल्क मदनीअ जो देस बिनूरी वेस बिनूरी जिब्रील पाक बिनूरी जंज बिनूरी घोट बिनूरी आयो बुराक बिनूरी देस बिनूरी वेस बिनूरी जिब्रील पाक बिनूरी जंज बिनूरी घोट बिनूरी आयो बुराक बिनूरी। मदीने जे साईं जो अज खुदा मेज़बान आ, उते जल्द पहुंचण मुंहिंजे मोहम्मद जो शान आ। ओ किथे मुल्क मदनीअ जो। अभी वन फरमा जने अर्श जा दौरा कया लाम अर्श अज़ीम जे मां करीब थियो आहियां। मुंहिंजे कुलनि मुबारकनि खां बपखे परवाज़ करे अर्श अज़ीम जे तरफ़ वधण लगा। हिकिड़ो वञी अर्श अज़ीम जे कुंगरे ते वेही रहियो आ ऐं ॿियो पखी हलंदो रहियो आ, उॾरंदो रहियो आ। मां अल्लाह जी दरबार में अर्ज़ कयो या रब्बल आलमीन मुंहिंजे ॿिनि कुलनि खां ॿ पखी परवाज़ करे निकिता। मुंहिंजा महबूब रब हिकिड़ो त वेही रहियो आ, ॿियो उॾामी रहियो आ। हिकमत छा आहे? राज कहिड़ो आ? मौला ज़ाहिर फरमा। मुंहिंजे रब पाक फरमायो मुंहिंजा महबूब हिकिड़ो तुंहिंजो बचड़ो आ ऐं ॿियो तुंहिंजो उम्मती आहे। सुभान अल्लाह। महबूबा हिकिड़ो तुंहिंजो उम्मती आ, ॿियो तुंहिंजो बचो आहे। या रब्बल आलमीन केड़ो उम्मती आ? अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात फरमायो जेको परवाज़ करे वञे अर्श अज़ीम जे कुंगरे ते वेही रहियो आ। इहो हज़रत ख्वाजा बाहुल हक ज़करिया मुल्तानी आहे जिंजी परवाज़ ख़त्म थी वई आ ऐं जेको उॾामी रहियो आ जिंजी परवाज़ ख़त्म कोन थी आ। इहो अवां जो बचड़ो हसनी हुसैनी सैयद अब्दुल कादिर जीलानी आ जंहिंखे मां अल्लाह रब्बुल आलमीन उन वक्त दुनिया में मोकिलींदुसि जॾहिं अवां जो दीन कमज़ोर थी पवंदो, शिरक आम हूंदो, बिदत आम हूंदी, शराब नोशी आम हूंदी। अब्दुल कादिर जीलानी ईंदो अवां जे दीन खे नई जान अता कंदो। सुभान अल्लाह। महबूबन करीमन फरमायो मूंखे ॻाल्हि सम्झ में अची वई। पाण फरमायो वरी जो अर्श जे करीब थियोसि अल्लाह तबारक व तआला मूंखे फरमायो उदनो मिन्नी मुंहिंजा हबीब करीब हली। सुभान अल्लाह। पाण फरमायो ताण अर्श ते चढ़णो हो पर को सीढ़ी जो इंतजाम कोन हो, अर्श मथे हो। कीअं चढ़ा? तेसी हिकिड़ो नौजवान ॾाढो हसीन ख़ूबसूरत
पंहिंजो गर्दन झुकाए अर्ज करण लॻो मुंहिंजा महबूब मुंहिंजो गर्दन तव्हांजे लाइ सीढ़ी आहे सुभान अल्लाह हबीबन फरमायो मां उन जे ॿिन्हिनि कुलनि जे विच ते कदम रखी अर्श ते परवाज़ कई सुभान अल्लाह वापसि अल्लाह रब्बुल आलमीन का थी करे जॾहिं अर्श अज़ीम ते वापसि मोटी आयसि तो वो नौजवान मुंहिंजे इंतज़ार में बीठो हो सुभान अल्लाह मां फरमायोसि केरा नालो तुंहिंजो छा आहे मलाइका ही इंसान ही केर आहीं अर्ज़ करण लॻो मुंहिंजा प्यारा महबूब तव्हांजो बचड़ो हसनी हुसैनी सैयद अब्दुल कादिर जिलानी आया मुंहिंजा हबीब तुंहिंजी ख़िदमत जे लाइ तुंहिंजी मुंहिंजा प्यारा महबूब गुलामी करण जे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंखे मोकिलियो आहे ऐं मुंहिंजा प्यारा हबीब अवां मुंहिंजे कुलनि जे मथां सवारी फरमाया मां ख़ुशि नसीब आहियां मुंहिंजे हबीब फरमायो अब्दुल कादिर इन कदम खे आम न समझजां मां मुस्तफा अर्श अज़ीम ते बीही करे ऐलान थो करियां मुंहिंजो कदम तुंहिंजे गर्दननि ते आ ऐं मुंहिंजे उम्मत जे तमाम वलियनि जे मथां अब्दुल कादिर तुंहिंजो कदम आहे मतां इहो तोखां केरु पुछे त बाबा जॾहिं नबी साईं जो मेराज थियो हो तॾहिं त हज़रत महबूब सुभानी पैदा ई कोन थियो हो पोइ किथे हुते बीठो अर्श अज़ीम ते मौलवी साहब कूड़ हणी वियो पोइ जॾहिं थोरा उहो उल्टा सिधा जवाब ॾींदो त पोइ तूं हुन सां हा में हा मिलाए बीह रहंदी ईअं तो कोन चवंदे बाबा अल्लाह रब्बुल आलमीन जी कुदरत में का कमी आहे छा सुभान अल्लाह उहो रब्बुल आलमीन जेको पत्थर मां उठ कढी सघे थो जो हज़रत महबूब सुभानी खे नथो ते आणे सघे छा सुभान अल्लाह ऐं ॿी ॻाल्हि त जॾहिं मेराज मुस्तफ़ा थियो हो तॾहिं तमाम वलियनि जा रूह उते मौजूद हा सुभान अल्लाह हज़रत ख्वाजा गुलाम फरीद कोट मिठन वारा उन जे हिन साॼी मिट जे मथां मिट्टी लॻल हूंदी हुई फ़कीर पुछंदा हा क़िबला वुज़ू करियो था गुस्ल करियो था मुंहुं मुबारक धो था पर मिट्टी लहे कोन थी किथां जी मिट्टी आहे पाण फरमाइन खे छॾे फ़कीरनि जॾहिं इसरार कयो पाण शाइर त पहिरीं हा पोइ हिकिड़े शेर में हुनजो जवाब ॾिनो सुभान अल्लाह फरमान लगा के ले फरीद को नहीं रूहुल अमी को भी अकेले फरीद को नहीं रूहुल अमी को भी लगी है खाक उनके कदमों की फरमान लगा फकीरो जॾहिं मेराज वारी रात हुई अल्लाह तबारक व तआला असां वलियन के हाज़िर थियण जो हुक्म ॾिनो हो सभई वली गौस कुतुब अबदाल उते आया हा यार कहिड़ी थो ॻाल्हि पुछे मां गुलाम फरीद उते बि मौजूद हुयसि मां रसूलुल्लाह जे बुराक जे पुठियां बीठो हुयसि मुंहिंजे साॼे पासे जिब्रील अमीन हो खाॿे पासे मां बीठल हुयसि जॾहिं बुराक परवाज़ कई बुराक जे पेरनि मां मिट्टी जेका उॾामी हुई उन जा चंद ज़रात मूंखे लॻा चंद जिब्रील अमीन जे चेहरे ते पिया सुभान अल्लाह फरमान लगा ये मिट्टी रसूलुल्लाह जे बुराक जे कदमनि जी मिट्टी आहे ये दुनिया जे पानी सां साफ़ कोन थींदी सुभान अल्लाह अल्लाह जे हबीब उते अर्श अज़ीम ते फरमायो अब्दुल कादिर मुंहिंजो कदम तुंहिंजे गर्दननि ते आ तुंहिंजो कदम मुंहिंजी उम्मत जे तमाम वलियनि जे गर्दननि जे सुभान अल्लाह उहो बि वक़्तु आयो जो पीरनि जो पीर रोशन ज़मीर महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज ला मकानी हैकल यज़दानी मेरा मुहय्यद्दीन अशेख अब्दुल कादिर जिलानी सब जो रदी अल्लाह तआला अन्हु बगदाद जी जामा मस्जिद में भी करे ऐलान पियो करे कदमी हाजा अला रक़बते कुल्ले वली अल्लाह मुंहिंजो ही कदम तमाम वलियनि जे गर्दननि जे मथां आहे पोइ उन वक़्तु हर वलीअ जी हीअ सदा हुई त
तर्जमाने साईं पीर गुलाम जिलानी फरमाई त हर वली चवण लगो तुहिंजे दर जो आया दायो बादशाह बगदाद जा रख कदम मुंह सिर झुकायो बादशाह बगदाद जा रख कदम मुंह सिर झुकायो बादशाह बगदाद जा तुहिंजे दर जो आया दायो बादशाह बगदाद जा रख कदम मुंह सिर झुकायो बादशाह बगदाद जा रख कदम मुंह सिर झुकायो बादशाह बगदाद जा दादलो दरगाह जो तू शान तुई जो आ बुलंद दादलो दरगाह जो तू शान तुई जो आ बुलंद मान तुई जो रब वधायो बादशाह बगदाद जा रख कदम मुंह सिर झुकायो बादशाह बगदाद जा मुल्क हर में हर जगह तुहिंजी हुकूमत आवली मुल्क हर में हर जगह तुहिंजी हुकूमत आवली तो हुक्म हर जा हलायो बादशाह बगदाद जा रख कदम मुंह सिर झुकायो बादशाह बगदाद जा सुभान अल्लाह वाह सही वाह सुभान अल्लाह मौजूद हा उन्हनि त गर्दन झुकाए छॾिया पर जेके न मौजूद हा सुभान अल्लाह अज भी तमाम वलियन जे मथा हजरत महबूब सुभानी जो कदम आहे सुभान अल्लाह पाण ॼमंदे ही ॼाम सुभान अल्लाह बेशक ॼमंदे ही ॼाम 6 साल उम्र साईं जिन पंहिंजे वालिद साहब जे हुजरे जे अॻियां ॿिया ॿार रांदि पे कुॾिया पाण बीठा साईं जिन हुजरे मां हज़रत अबू सालेह जंगी दोस्त रहमतुल्लाह ताला अलैह साईं जिन पंहिंजे हुजरे में हूंदा हा ॾुखायल सतायल परेशान माण्हू ईंदा हा दुआ तावीज़ वग़ैरह उन्हनि खे ॾींदा हा सुभान अल्लाह हिकिड़ी माई साहब आई ॾाढी ख़ुशी ख़ुशी मां हज़रत अबू सालेह जे कमरे ॾांहुं वधण लॻी आहे हज़रत महबूब सुभानी ॾिसी रहिया हा माई साहबा हज़रत अबू सालेह पीरान पीर जे वालिद साहब वटि वई आहे अर्ज़ करण लॻी मुंहिंजा साईं मुंहिंजूं 7 न्याणियूं आहिनि पुट मूंखे नाहे अल्लाह जी दरबार में दुआ कर त रब पाक मूंखे पुट जो औलाद नसीब करे सुभान अल्लाह पाण फरमायूं त सब्र कर तोखे ॿुधायां ॿियनि माण्हुनि खे फारग करे पाण अखियूं बंदि कयूं सुभान अल्लाह अखियूं बंदि कयूं तव्हां ऐं असां अखियूं बंदि कंदा आहियूं त कुझु ॾिसण में कोन ईंदो आहे असांखे त कोन ईंदो आहे पर तव्हां रंद बरो चयो थी सघे तव्हांखे अखियूं बंदि करण खां बाद में कुझु ॾिसण में ईंदो हुजे सुभान अल्लाह उंधाई थी वेंदी आहे न पर अल्लाह जो वली जेकर अखियूं बंदि कंदो आहे त अर्श अज़ीम पढ़ी वठंदो सुभान आहे अल्लाह बेशक अल्लामा इकबाल फरमाइंदो आहे उल्टी चाल चलते हैं दीवान गाने इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के वास्ते मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत अबू सालेह जंगी दोस्त अखियूं बंद करे थोड़ी देर खां बाद में अखियूं खोलियूं चवण लगा माई साहबा चओ पंहिंजे नसीब के अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तुंहिंजे मुक़द्दर में पुटाणो औलाद लिखियो नाहे जे रब न लिखियो आ त मां तोखे किथां वठी ॾियां वञी करे पंहिंजे किस्मत के चओ छो त किस्मत का लिखा कभी चल नहीं सकता खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता सुभान अल्लाह। माई साहबा
जेका खिलंदे वई गमज़ुदा थी निकती आहे रोई पई आहे हज़रत महबूब सुबहानी 6 साल जो बच्चो आहे ॾिसी रहिया त बाबा खां केर ख़ाली हथ कोन मोटियो आहे इहो मुंहिंजे नाने मोहम्मद जो ॾिनल खज़ानो आहे जो ज़माने में सखी ऐसा नहीं देखा ज़माने में सखी ऐसा नहीं देखा